पुणे सदर आसिफ अली जरदारी जी 65 सालगिरह तालका पीपल्स सेक्रेटरीट ऑफिस काजी अहमद में तालका सदर अब्दुल नबी जमाली जी अगवणी में मल्हाई वई, जंहिंमें वॾे अंग में पीपीजे कारकुननि ऐं वर्करनि शिरकत कई। उन मौके ते पीर फैज़ इम्तियाज़ अली चांडियो, कुर्बान अली लाशारी, वहीद चांडियो, गफ़ार जतोई, पीपी लेडीज़ विंग जी नरगिस टांवरी, पीपल्स यूथ विंग तालका सदारती उम्मीदवार सैयद सदाम शाह शिराजी, हिदायतुल्लाह चांडियो, रज़ा मोहम्मद ख़ासकेली समेत ॿियनि उहिदेदारनि ऐं कारकुननि गॾिजी सालगिरह जो केक काटियो। जॾहिं त तक़रीब में सुल्तान मरी, पीर फैज़ इम्तियाज़ अहमद चांडियो, तैब जतोई, अब्दुल अमीन जरदारी, हाजी लियाकत आराई, उस्मान हैदर, अलातो खोसो, शाहिद बबर, पीर मुमताज़, एजाज लाखो, रज़ा धारेजो, हसन राजपूत समेत पीपी जे उहिदेदारनि ऐं वर्करनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।